हजरत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते विंदो हो अल्लाह जे ज़ात सा मुलाकात कचहरी थींदी हुई कलाम थींदो हो खुदा जे ज़ात जो हस्बे मामूल वयो रस्ते में मानुन के खबर हजरत मूसा विंदो दुनिया जी तारीख बुधाईंदी है त मखलूक जो खालिक में को कम हुंदो हो त अल्लाह जे नबी के अर्जड़ो कंदा हा त ही असा जो कपड़ो कराया अज त दौरे जदीद जी दुनिया बदलिया तो मौलवी भी बदली जी अल्लाह ताला रहम फरमाए हजरत मूसा कलीमुल्लाह वने तो एकड़ो शख्स चवे तो ऐ अल्लाह जा नबी अल्लाह से मुखे एतरो कुछ घणो दई छदियो हाने तो सब भालियो न तो पुजे अल्लाह के अर्ज कजा मौला हाने बे राज सता रखे गदे हाने घणो थीयो मोट काडे कया अज जो पाकिस्तानी हुजे सजो पाकिस्तान खपे पो जेतरे में भी खपे बाकी बीका गाले गाले का अल्लाह ताला रहम फरमाए ऐ मोजा दोस्त हजरत मूसा चे ठीक आ अगते वयो वरी हिकड़ो बियो शख्स काथे वेठो हो वारी जे दड़े ते वेठो हो कपड़ा जिस्म ते को न होया वारी सा पाजी ओघड़ ढक्यो वेठो हो ऐ अल्लाह जा नबी अल्लाह जे दरबार में अर्ज कजा त मुजा मौला गुनाहगार त आया पर हाने एतरो कुछ त मुखे दे जो मा का इज्जत जी जिंदगी गुजारिया है ओघाड़ो वारी सा पाजो ओघड़ ढक्यो वेठो हा हाजिर अग्या वयो एकड़ो फकीर ट्रियो मिलियो ऐ हजरत मूसा अल्लाह के जजा मौला मुखे सजी उम्र पिनायो थई पिनी 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 हाने थक जी पियो हाने जेका न मुजी बाकी रोजिया मुखे हिकड़े दी में ले पो मां जाना मुजी किस्मत जाने अल्लाह जो नबी कोहे तूर ते पहुंचदो आ पिनी जा सवाल पेश कंदो आ हिय हलियुस हाने मोटा तो मथा थी तो मोटा उन जो सवाल मौला फकीर सवाल कयो सजी जिंदगी पिनी पिनी खाधो आ मुजा मौला हिकड़ो ही दफो दई छद अते मां जाना मुजी किस्मत जाने ऐ मुजा मूसा चमीस फलाने चौक ते सुभाणे बीहे उन जे जिंदगी जो रिज़्क उन के मिली विंदो मौला बे सवाल कयो भला हिकड़ो हिकड़ो मुकाइंदो अचा अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह मोटियो फकीर मुहम्मद अल्लाह जा नबी दे खबर जी अल्लाह फरमायो वंज वंज इन कासम खाई मिसाल तो दिया इन कुंडा खाई चौक में हजरत मूसा जे दौर में कुंडा खाई कासम खाई कोन हुई मिसाल तो दिया वंज ने चौक में बीह तो जो रिज़्क तोखे मिली विंदो ओ फकीर वंजी बीठो खुदा जी कुदरत हेडो बकर आयो हेडो चावर आया हेडो ही शे आई जने गंज मिली वयो अरशदे निहारे चवे तो मौला सजी जिंदगी पिनायो थई हाने उन पिनदड़ फकीर के चोरन जी सुध वडेरन जी गरीबन के गरीब जी फकीर के फकीरन जी सभिनी फकीरन के सड़ो करे चवे तो अचो अज मालिक दिनो हिकड़ो दी त गड जी जशन कयो सभी जिंदगी पिनियो थम इकड़े मुझे खाण को अचो अज त ठठ सा खाऊं गडी दंगी ते दंगा फकीरन के घोराए पाजो पाजी मीटिंग करे तैयार करे सभिनी फकीरन खाई बस कयो निकतो कोन फकीरन के जी तहां वजो हल न तू बे मां छो हला जिते मिलियो आ इते ही वेहंदस सभिनी फिरी वया अर्ज करे चवे तो ॾियण वारा मुंहिंजी रोज़ी त मुखे मिली वई पर मूं अकेले कान खाधिया तुझे बांधड़न के खाराइया ॿियो ॾींहुं थियो एतिरो कुछ मिलियो जो अॻे खां ॿीणो टीणो मिलियो मिलंदो वयो वॾींदो वयो मिलंदो वयो वॾींदो वयो पिनण वारो अमीर थी वयो पिनण वारो अमीर थी वयो पर चंगो थियो पाकिस्तानी कोन हुजे ना त पिनण वारे को खसे वठे अल्लाह ताला रहम फरमाए ए असा जो दो कोने असा जे सियासतदानन असा के बस शयूं त सेखारियो एकड़ो पिनण बियो नचणो नचबो किया सियासतदानन सेखारे छडियो पिनबो किया सियासतदान ऐ असा माशाअल्लाह मौलवी ने तनकीदू ही कोन था कयो ही जने इसे मुजा दोस्त का इलेक्शन थींदी आ त न बच्चा याद न घर याद पगली पिया हणदा हूं भाई न नमाज अल्लाह ताला रहम फरमाए हलो बे जो सवाल ऐ मुजा मौला
वारीअ जे दड़े ते हमराह वेठो आ, जिस्म उघाड़ो आ, वारीअ जे ज़रण सां जिस्म खे ढकियो वेठो आ। उन जो सवाल आ, मौला मूंखे पंहिंजे गंज मां कुझु ॾे, एतिरो बि ॾोही कोन जो मुंहिंजो ही हाल आ। जवाब मिलियो, ऐ मुंहिंजा मूसा उनखे चओ त जंहिं हाल में रखियो थमास उन हाल ते शुक्र करे ऐं सब्र करे। हज़रत मूसा आयो, दे खबर अल्लाह जा नबी मुझे ला केड़ो हुकुम। अल्लाह फरमायो थे जंहिं हाल में रखियो थमे इन हाल ते सब्र कर, खामोश थी, मां अल्लाह इन में राजी हां। हमराह देर कान के जे अल्लाह जा नबी कमाल थो करी, पाइण ला कपड़ा कोन, खाइण ला अटो अन कोने, दुनिया का कटियो पयो हा, अञा भी शुक्र कयां सब्र कयां, ये चई बस कंदो आ। अल्लाह जो हुक्म थी दो मीकाईल के, ऐ मीकाईल जी रब्बी जलील हिकड़ो ही हवा जो एड़ो घुमरो दे जो जन्म वारी जे ज़रन सा जिस्म के ढकियो वेठो आ। इहे उडामी वजन त खबर पएस त बेनियाज रब कंहिंखे चइबो आ। वारी ते वेठो हो, इए जो वाचूड़ो आयो घुमदो जिस्म ते जेका वारी ऐं पन होया खजी वया, नंगो थी वयो। हाणे इंसान हया वा, हाणे ढके त किथों ढके, न वारी जा ज़रा पिया मिलन, न वरी वण जा पन पिया मिलन। ऐं मुंहिंजा दोस्त इहो थई मुंहिंजो बेनियाज़ रब आए चुटे जे मथा। ऐ अल्लाह जा नबी अल्लाह जे दरबार में अर्ज कजा, मौला घणो ॾेई छॾियो थई, संभाल जे नथो, हाणे ॿे राज भाग खे बि ॾे। अल्लाह जी ज़ात जवाब इनायत फरमायो, ऐ मुंहिंजा मूसा इन मुंहिंजे बाने खे चओ सुबुह जो भी मुंहिंजो शुक्र थो करी, मंझंदि जो भी मुंहिंजो शुक्र थो करी, रात जो भी मुंहिंजो शुक्र थो करी। तू शुक्र करण छॾे दे त मां रब तुंहिंजी रोज़ी तंग करे छॾिया। तू सुबुह मंझंदि शाम रोई शुक्रानो अदा थो करी। मां अल्लाह जो वाइदो आ जेको मुंहिंजे रज़ा में राज़ी रहंदो आ, शुक्रानो कंदो आ, उन जी रोज़ी खुटाईंदो न आहियां पर वधाईंदो हां। हज़रत मूसा अल्लाह छा चयो जे रब जो हुकुम थई, तू शुक्र तो करी सुबुह जो मंझंदि जो शाम जो। मुंहिंजा अल्लाह से तुंहिंजा लख एहसान, मुंहिंजा रब तुंहिंजा करोड़े करम, मुंहिंजा अल्लाह से मां ख़ुश हां, तुंहिंजे रज़ा में राज़ी हां। अल्लाह चवई थो त तू शुक्र करण छॾे ॾे त मां तुंहिंजी रोज़ी तंग कयां। जेको शुक्र कंदो उन जी तंग न उन जी वधाईंदुसि। चवे थो ऐ अल्लाह जा नबी जंहिंजो खावां थो उन जो शुक्र अदा न कयां पोइ त मां बेज़मीर चईंसि। जंहिं जिंदगी ॾिनी आहे उन जो शुक्र अदा कीअं न कयां, जंहिं बचड़ा ॾिना उन जो शुक्र अदा कीअं न कयां। अल्लाह जा नबी मूंखां इहो कोन पुॼंदो, शुक्र मां पंहिंजे रब जो कंदो रहंदुसि। हज़रत मूसा जे शुक्र करण तूं न छॾी ॾे त वधाए ॾियण मुंहिंजो रब बि कोन छॾी।